अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नौशहर फ़िरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलिक जी। पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन 2076 सिंध जे अॻुवाणनि एजाज़ अहमद काके पोटो, ख़ादम हुसैन मस्तोई, अब्दुल क़यूम राहूजो ख़ान, मोहम्मद जमाली, मेवाराम साकी, ज़वार ग़ुलाम असगर, मला अजीब जोगी ऐं ॿियनि कराची प्रेस क्लब ते 14 ॾींहं मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे चयो त असां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मनता लाइ मुसलसल एहतजाज कंदा रहिया आहियूं, पर सरकार तोड़े सेहत खाते तरफ़ां का बि अॻभराई न कई। एतिरे ताईं जो पंहिंजनि एयर कंडीशन बंगलनि ऐं ऑफिसुनि मां निकिरण बि गवारा न कयो, जंहिं करे असां मजबूर थी पिया आहियूं ऐं ख़मीस ॾींहुं समूरी सिंध प्रेस क्लब ते गॾु थी वज़ीर आला हाउस तरफ़ मार्च कंदासीं। जेकॾहिं उन दौरान का मज़ाहमत कई वई त उन जी तमामु ज़िम्मेवारी हुकूमत सिंध ऐं सेक्रेटरीट सिहत खाते ते आइद थींदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।